अॼु ठाहियूं था पास्ता। सोचियुमि त तव्हां सां वीडियो शेयर कयां थो, जीअं हर दफ़े कंदो आहियां। मूंखे पाण खे तमामु घणा पास्ता पसंदि आहिनि, वाइट पास्ता बि ऐं आम बि भाॼियुनि सां जीअं। ऐं पहिरियों ई चिकन जेको मूं मैरिनेट करे रखियो हो थूम ऐं सावनि मिर्चनि ऐं तिखा मसाला में। उन खां पोइ टमाटो मूं हुन में ऐड कयो। का ख़ासि रेसिपी मूं ॾिठी कोन हुई, जीअं ज़हन में आयो थिए उन हिसाब सां मूं ठाहिया पे। उन खां पोइ जेके भाॼियूं कटियूं, बंदि गोभी ऐं शिमला मिर्च, उहो मूं हिन में ऐड कयो। उन खां पोइ कुझु तेज़ बाहि ते भाॼियूं ऐड करे ऐं उन्हनि खे मूं हिन में पचायो। जॾहिं कुझु पची वियूं त पोइ उन में ई पास्ता जेके बॉइल मूं कया हुआ उहे ऐड कया। अहिड़ी तरह अॼु मूं ठाहिया हुआ ऐं तमामु सुठा ठहिया हुआ, सभिनी खे पसंदि आया हुआ। ईअं न त रुगो मूं ठाहिया आहिनि त को सुठा ठहिया आहिनि, वाक़ई सच में ई सुठा ठहिया हुआ। जीअं हिननि जी साम्हूं तव्हां ॾिसी सघो था त कारा मिर्च वग़ैरह, सोया सॉस हणी मूं